मिर्पुखास में कातलाने हमले में जख्मी थियल पीपी उम्मीदवार ज़ुल्फ़िकार शाह खे हैदराबाद का कराची मुंतकिल किया वियो। पीपी चेयरमैन इलेक्शन कमीशन PS 46 ते पीपी उम्मीदवार सैयद ज़ुल्फ़िकार शाह मथां हमले जो नोटिस वरितो वियो। पीपी उम्मीदवार सैयद ज़ुल्फ़िकार शाह सिंधड़ी में चूंड मुहिम बाद वापस मिर्पुखास वञी रहियो हो त मथस हमलो करे फायरिंग कई वई। सैयद ज़ुल्फ़िकार शाह के मिर्पुखास में शुरुआती तिबी इमदाद ॾियण बाद हैदराबाद आंदो वियो, जितां खेसि वधीक इलाज लाइ कराची नियो वियो। इलेक्शन कमीशन वाक़े जो नोटिस वठंदे चीफ सेक्रेटरी ऐं IG सिंध खां रिपोर्ट तलब करे वरिती ऐं हिदायत कई त ज़ुल्फ़िकार शाह जी गाड़ी ते फायरिंग कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। ॿिए तरफ़ पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सैयद ज़ुल्फ़िकार शाह मथां हमले जी मज़म्मत कंदे चयो त मुख़ालिफ़ शिकस्त ॾिसी वाइड़ा थी विया आहिनि। हमले में मुलवस जवाबदारनि जो जल्द पतो लॻाए उन्हनि खे गिरफ़्तार कयो वञे। और ISSP मिर्पुखास आदिल मेमण चयो आहे त सैयद ज़ुल्फ़िकार शाह खे हिकु गोली लॻी आहे, जंहिं में हू ज़ख़्मी थियो। संदसि गाड़ी मथां 3 गोलियुनि जा निशान आहिनि। वाक़े जी जांच लाइ कमेटी जोड़ी वई आहे। जवाबदारनि खे जल्द गिरफ़्तार कयो वेंदो।